नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर अवां जैकमाबाद वेझो रोड हादसे सबब औरत फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाईपास ते ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे, जंहिं सबब औस्ता मोहम्मद वासिण हुस्ना फौत थी वई आहे ऐं संदसि पुट ऐं पोटो ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते पुलिस पहुची औरत जो मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं पिया जैकमाबाद वेझो रोड हादसे सबब औरत फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाईपास ते ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल विच में ज़ोरदार टक्कर थी पियो आहे। हादसे जे नतीजे में औस्ता मोहम्मद वासिण हुस्ना फौत थी वई आहे ऐं संदसि पुट ऐं पोटो ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़रीन अवां खे अफ़सोसनाक ख़बर दे रहे हूं जैकमाबाद वेझो रोड हादसे सबब औरत फौत थी वई आहे ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाईपास ते ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल विच में ज़ोरदार टक्कर थियो आहे। हादसे जे नतीजे में औस्ता मोहम्मद वासिण औरत हुस्ना फौत थी वई आहे ऐं संदसि पुट ऐं पोटो ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते पुलिस पहुची औरत जो मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। अवां खे अफ़सोसनाक ख़बर दे रहे हूं जैकमाबाद वेझो रोड हादसे सबब औरत फौत थी आहे ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जैकमाबाद खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर हुज़ूर बख्श मुगेरी लाइन ते मौजूद आहे। जी हुज़ूर बख्श, इन हादसे जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल अफ़सोसनाक ख़बर असां जैकमाबाद सदर थाने जी हद मां बाईपास ते हरविया पंप लग मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर में टक्कर जे नतीजे में बलोचिस्तान वासिण आहे औरत फौत, संदसि पुट मासूम ऐं पोटो ज़ख़्मी थी पियो। पुलिस मूजिब सदर थाने जी हद में हादसो पेश आयो आहे, जंहिं में उस्तो मोहम्मद बलोचिस्तान जे रहाउसी आहे आबिद अली चौहान ऐं हुनजो मां आहे ऐं मासूम पुट भी समेत मोटरसाइकिल ते सखर वञी रहिया हुआ त हादसे जो शिकार थिया। हादसे में फौत थियल औरत जो सुञाण थी वियो आहे 50 वरनि जी आहे, हसीना नाले सां थी वई आहे, जॾहिं त आबिद अली ऐं मासूम अली रज़ा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। लाश ऐं ज़ख़्मी खे सिविल अस्पताल पहुचायो वियो आहे। जी ठीकु आहे हुज़ूर बख्श, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।